उत्तर वजीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में दहशतगर्दनि जे हमले में शहीद थी वियल पाक फौज जे 2 ऑफिसरनि समेत 7 जवाननि जा मड़ मिटीअ मां हवाले। शहीदनि खे संदनि अबाणनि इलाइक़नि में फौजी एजाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वियो। ISPR मूजिबि लेफ्टिनेंट कर्नल शहीद सैयद काशिफ खे कराची, कैप्टन शहीद मोहम्मद अहमद बदर खे तलागंग ऐं हवलदार शहीद साबिर खे खैबर ज़िले, नायक खुर्शीद खे लकी मरवत, सिपाही शहीद नासिर खे पेशावर, सिपाही शहीद राजा खे कोहाट ऐं सिपाही शहीद साजिद खे एबटाबाद में मिटीअ मां हवाले कयो वियो। उन खां अॻु लेफ्टिनेंट कर्नल सैयद काशिफ ऐं कैप्टन मोहम्मद अहमद बदर जी जनाज़े निमाज़ जखलाल गिरिजन में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में सदर आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी, जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। मैं वादा करता हूँ कि ये मेरे बेटों का खून रागा नहीं जाएगा और हम इस खून का हिराज लेंगे इनसे। जो भी टेररिज्म करेगा हम इसका मुंह तोड़ जवाब देंगे, चाहे वो कोई भी हो, किस मुल्क से भी हो। पाक फौज ईमान, एताद, नज़म ऐं ज़ब्त जे नज़रे खे मुसलसल बरक़रार रखियो। मुल्क में दहशतगर्द कार्रवाई कंदड़नि खे मुंह तोड़ जवाब ॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त शहीदनि जी अज़ीम कुर्बानी संदन बहादुर पुटनि जो अज़म ज़ाहिर करे थी। बहादुर जवाननि वतन जी हिफ़ाज़त लाइ जान जी कुर्बानी ॾियण खां बि न कीबायो। वाइदो कयां थो त शहीदनि जी कुर्बानी ज़ाया न वेंदी। पाकिस्तान जो अवाम ऐं फ़ौज हिक पेज ते आहिनि। दहशतगर्दनि जो गॾिजी मुक़ाबिलो कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत पारां सोशल मीडिया ते शहीदनि ख़िलाफ़ हलंदड़ किरियल मुहिम जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्द हमले खां पोइ तहरीक इंसाफ़ सोशल मीडिया अकाउंट ज़रिए शहीदनि ख़िलाफ़ मुहिम हलाई रही आहे। सोशल मीडिया टीम पुठियां माण्हुनि जी सुञाणप थी चुकी आहे। अहिड़े क़िस्म जी मुहिम हलाईंदड़नि खे कानून जे कटड़े में आंदो वेंदो। बचाव जे वज़ीर ख्वाजा आसिफ मीर अली में दहशतगर्द हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी अफ़गानिस्तान मां थी रही आहे। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त KPK में तमामु घणी दहशतगर्दी थिए पई। दहशतगर्दनि खे पनाह ॾींदड़ उहे माण्हू आहिनि जेके शहीदनि जी कुर्बानीनि ते चथरूं करे रहिया आहिनि। सोशल मीडिया ते शहीदनि ख़िलाफ़ हलंदड़ जाली अकाउंट भारत, UAE, अमरीका ऐं ॿियनि मुल्कनि मां ऑपरेट थी रहिया आहिनि। उन्हनि अकाउंट्स जो तालुक़ु पाकिस्तान जे माण्हुनि सां बि आहे। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो सुभाणे आख़िरी ॾींहुं। ज़रूरत पवण ते ॻाल्हियुनि में हिक ॾींहं जी वाध जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त IMF जो एग्जीक्यूटिव बोर्ड अप्रैल में कर्ज़ जी आख़िरी किस्त जी मंज़ूरी ॾींदो। IMF ऐं आलमी बैंक जो सालियानो इजलास 15 अप्रैल ते वाशिंगटन में थींदो। पाकिस्तान पारां नए ऐं वॾे कर्ज़ प्रोग्राम लाइ दरख़्वास्त ॾिनी वेंदी। हवाई फ़ौज जे सरबराह ज़हीर अहमद बाबर सिद्धू जी मुलाज़मत जो मुदो 1 साल वधाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म एयर चीफ मार्शल जी मुलाज़मत मुदे में वाद जी समरी सदर ॾांहुं उमाणे छॾी। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर खे 18 मार्च ते रिटायर्ड थियणो हो। सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी आसपा भुट्टो ज़रदारी NA 207 नवाबशाह ते नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। आसपा भुट्टो ज़रदारी RO ऑफिस पहुची कागज़ जमा कराया। सिक्योरिटी सख़्त। आसपा भुट्टो सां गॾु सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचुओ बि गॾु हुई। NA 207 जी सीट आसिफ अली ज़रदारी जे सदर थियण खां पोइ ख़ाली थी हुई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बदअमनी ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। कंदरकोट में सियासी समाजी तंज़ीमुनि जे सॾ ते बदअमनी ख़िलाफ़ ऐं मुग़ियुनि जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। कचे में ऑपरेशन करे मुग़ियुनि खे बाज़ियाब कराइण जी घुर। कोटड़ी में बदअमनी ख़िलाफ़ शहरी ऐं दुकानदारनि कारोबार बंदि करे धरणो हुयो।
कोडेजी में ॿियो अंधधुन बदमनी ख़िलाफ़ शहरनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतजाज, क़ौमी शरारती धरणो। हैदराबाद जिला के लतीफाबाद में डॉक्टर के घर में पुरस्कार नमूने फोतल थरवासी पुरत अब्दुल रहमान समेत जे मौत की शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। वारसन रिपोर्ट के रद्द करे छडियो। रिपोर्ट में जणायो वियो आहे त अब्दुल रहमान समेजो जे गले में रसी जो निशान आहे। मौत सां बुसाजण सबब थियो आहे। जिस्म ते कंहिं भी क़िस्म जे तशद्दुद जो निशान न आहे। सिर्फ गले ते रसी जो निशान आहे। ज़बान भी बाहर निकतल न हुई। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह हैदराबाद इलाके लतीफाबाद में नौजवान अब्दुल रहमान समेजो जे पुरस्कार नमूने फोथण वारे मामले की शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छडियो। सूबाई वज़ीर जो संजय वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां राब्तो। सरदार शाह चयो आहे त वारसन जी मर्ज़ी खां सवाइ पोस्टमार्टम नथो थी सघे। भिटे इस्पताल इंतज़ामिया जी कोताही साबित थी त कार्रवाई कई वेंदी। रेंजर्स ऐं पुलिस जी कराची जे इलाइक़े डिफेंस में कार्रवाई। भतेखोर गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान चयो आहे त गिरफ़्तार थियल जवाबदार आरिफ अली भतो घुरंदड़ टोले जो सरबराह आहे। जवाबदार शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भते जी वारदातुनि में मुलविस आहे। जवाबदार क्लिफ्टन जे हिक वापारी खे फ़ोन करे 20 लाख रुपया भतो तलब कयो हो।